सिंध जे यूनिवर्सिटियुनि ऐं बोर्डनि बाबति वज़ीर आला सिंध जे सलाहकार ऐं पीपी सिंध जे सदर निसार खोड़ चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कोरोना जे आड़ में जलसनि ते जेकॾहिं पाबंदी मड़े थी त असां जलसा जारी रखंदासीं। इमरान ख़ान खे उन वक़्तु कोरोना छो न यादि आयो जॾहिं पाण खे जलसा करणा हुयसि। जिलानी हाउस मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे संदसि चवणो हो त इमरान ख़ान तासुब सां भरियल माण्हू आहे, कॾहिं सूबनि सां तासुब रखे थो त कॾहिं मुखालिफ़नि पार्टियुनि सां। ये तासुब से भरा हुआ बंदा कभी सूबों से तासुब दिखाता है, कभी अपनी मुखालिफ पार्टियों से तासुब दिखाता है। जो उसने अपने तौर पर कहा कि जी हमने अपने पार्टी के जलसे मंसूख किए, तो पीडीएम ने उनके इस ऐलान को रद्द करते हुए वही जलसों का प्रोग्राम जारी रखने का ऐलान किया है। हुन चयो त सिंध हुकूमत खे शाबस हुजे जे आबादगारनि जी ॻाल्हि में ईंदे कणिक जी सपोर्ट प्राइस 2000 रुपया फी मण मुक़ररु कई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk